ॿी ताक़तवर पोड़ा मर्द ऐं औरतूं जेके इक़्तिदार में वेठियल आहिनि उन्हनि लाइ हाणे सभु कुझु ख़तमु थी चुको आहे। नौजवान नस्ल खे तव्हां जेको कुझु विकिणणु चाहियो था उहो हाणे नथो विकामिजे। तव्हां स्कूलनि ऐं कॉलेजनि में केतिरा बि लेक्चर ऐं सेमिनार कराई वठो, क़बूलोती सेखारण जी कोशिशि कयो, उहो हाणे कमु नथो करे। क़बूलोती ज़बरदस्ती सेखारण सां नथी अची सघी, उहा पाण पैदा थिए थी जॾहिं बराबरि मौक़ा हुजनि, मज़बूत इंफ्रास्ट्रक्चर हुजे ऐं काराइतो निज़ाम मौजूदु हुजे। जॾहिं तव्हां पंहिंजे माण्हुनि खे बुनियादी ज़रूरतूं ॾियो ऐं उन्हनि जा हक़ महफ़ूज़ करियो, तॾहिं तव्हांखे स्कूलनि ऐं कॉलेजनि में वञी शागिर्दनि खे उहो सम्झाइण जी ज़रूरत ई न पवंदी त हू मुल्क सां मुहबत कनि, उहे पाण ई कंदा। नौजवान जनरेशन जे ऐं जनरेशन अल्फा मुकमिल तरह ॼाणनि था त छा थी रहियो आहे। तव्हांजी मुसलसिल कोशिशुनि बावजूदि जो तव्हांखे पंहिंजो क़बूलोती वारो बयानो विकिणणु चाहियो था, उहो सभु कुझु साफ़ ॾिसी रहिया आहिनि। इंटरनेट जी महिरबानी ऐं उन थोरे तालीम जे महिरबानी जेका अञा बाक़ी आहे, तव्हांजी समूरियुनि कोशिशुनि बावजूदि त अवाम खे अणपढ़ियल लिखियो वञे, तव्हां नाकाम थी विया आहियो। माण्हुनि खे उहो ॿुधाइण में त छा सोचणु घुरिजे, हाणे माण्हू पाण सोची रहिया आहिनि। थी सघे थो पंहिंजा ख़्याल सोर सां चवण खां डिॼनि, छो त उहे ज़िंदह रहणु पसंदि कनि था, पर हू तव्हांजे ख़्याल नेकियत ऐं अख़लाक़ियत जा निकाब चङी तरह ॾिसी रहिया आहिनि। तव्हां ज़ोर जे बुनियाद ते इक़्तिदार में रही सघो था, पर माण्हुनि खे तव्हां सां का दिलचस्पी न आहे। तव्हां बग़ैर सिक्योरिटीअ जे घर खां ॿाहिरि नथा निकिरी सघो। जेकॾहिं हीअ ॻाल्हि तव्हांखे पंहिंजे अवामी मक़बूलियत बाबति कुझु नथी ॿुधाए, त पोइ तव्हांखे पाण ते नज़रसानी करणु घुरिजे। नौजवाननि लाइ हाइयत थी चुकी आहे, ऐं छाकाणि त उन्हनि सिखी वरितो आहे त हू ताक़तवरनि खे चैलेंज नथा करे सघनि, तंहिं करे हू मुल्क छॾे रहिया आहिनि। उहो ख़्यालु करणु तमामु मिसाली हूंदो त हू करप्शन ख़िलाफ़ तहरीक हलाईंदा, न हू ख़ामोशीअ सां निकिरी वेंदा ऐं मोटे न ॾिसंदा, छो त उन्हनि जा दोस्त जेके ॻाल्हाइण जी ज़रूरत कई, उन्हनि खे ख़ामोश करायो वियो। पर बोमर्स लाइ रांदि ख़तमु थी चुकी आहे। उन्हनि जो को मुस्तक़बिल न आहे। नौजवान आबादी ऐं मौजूदा हिकमाननि जे विच में हिकु तमामु वॾो ख़ाल आहे, को बि गॾियल नथो न आहे। जनरेशन जी खे तेज़ इंटरनेट घुरिजे, हिकमाननि खे मज़बूत फायरवॉल। जनरेशन जी खे सस्ता स्मार्ट फ़ोन घुरिजनि, बोमर्स उन्हनि ते टैक्स लॻाइणु चाहिनि था। जनरेशन जी फरे लांसनि ते पाबंदियूं घटाइणु चाहे थी, बोमर्स ज़ाब्ता वधीक सख़्तु करणु चाहिनि था। उन्हनि जे विच में का बि हमआहंगी न आहे, ऐं उहो ई सबबु आहे जो बोमर्स हारे चुका आहिनि। तव्हां जेतिरियूं बि जंगियूं करायो, जनरेशन जे उन्हनि ते मीमस ठाहे छॾींदे। मेन स्ट्रीम मीडिया खे सेंसर करियो। जनरेशन जी यूट्यूब ऐं डिस्कॉर्ड जहिड़नि प्लेटफॉर्मनि ते वञी पंहिंजो आवाज़ बुलंद कंदी। बोमर्स हाणे तव्हां ख़्यालनि खे सेंसर नथा करे सघो। उहे ॾींहं ख़तमु थी चुका आहिनि जॾहिं तव्हां माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए सघंदा हो। हाणे को बि बेवकूफ़ नथो बणिजे। हा, असां वटि लाइब्रेरियूं न आहिनि। हा, असीं फ्लेट किराए ते बि नथा वठी सघूं। हा, कार ख़रीद करण बि असां लाइ ख़्वाबु बणिजी चुको आहे। तव्हांजे मुहनतुनि जी नतीजे में जेका माइश असांखे मिली आहे, उहा तव्हांजी अख़लाक़ियात खां बि वधीक ख़राबु आहे। पर उन सभ जे बावजूदि असीं अॻिते वधंदा रहूं था, किताबनि में, सोशल मीडिया में, काफ़ी शॉप्स में, जीअं जो मां उन्हनि खां नफ़रत कंदो आहियां, ऐं डबल पीटी बेफ बर्गर्स में सुकून भरींदी। असीं गंदे पाणीअ में तरी रहिया आहियूं। असीं तव्हां जूं टेवीह तक़रीरूं नथा ॾिसूं, छो त अक्सर तव्हां जूं ॻाल्हियूं मज़ाक़ लॻनि थियूं। इन लाइ असां वटि स्टैंडअप कॉमेडी मौजूदु आहे, पर मेन स्ट्रीम मीडिया छो ॾिसूं। वक़्तु बदिलिजी रहियो आहे, ऐं जेतिरो जल्द तव्हां सम्झो ओतिरो बहितरु, पर तव्हांखे परवाह ई न आहे। तव्हांजा ॿार ॿाहिरि आहिनि, तव्हां रोज़ लिखियूं कमाए रहिया आहियो, तव्हां वटि बेइंतिहा ताक़त आहे, तव्हां बहितरीनु खाधो खाओ था ऐं साफ़ पाणी पीओ था, तव्हांखे छो परवाह हूंदी? पर इहा परवाह तॾहिं थींदी जॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी त को बि तव्हांजी ॻाल्हि नथो ॿुधी। ख़बर आहे छो? छाकाणि त जनरेशन जी हेडफ़ोन लॻाई वेठी आहे, स्पॉटिफाई जो पखीज आहे। जेकॾहिं हालतूं नाक़ाबिल बर्दाश्त थी वियूं त अधु माण्हुनि वटि मुल्क छॾण जा वसीला हूंदा, ऐं बाक़ी अधु तव्हांखे पंहिंजो म्यूज़िक ॿुधाईंदा, ऐं उहो सुठी नमूने सां न हूंदो। बोमर्स, असां तंग अची चुका आहियूं। असां हाणे तव्हांजो पुराणो बयानियो नथा ख़रीद करियूं। हीउ किसो हाणे ख़तमु थी चुको आहे।